अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله جل جلاله في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم فيما معناه تبرك بالقرآن فإنه كلام الله وخرج منه صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين मुझा क़ाबिल एहतराम दोस्तों अज़ीज़ो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा पण गुनाहगारनि ते वॾा एहसान आहिनि पर मथे खां पेरनि ताईं अल्लाह जे नेमतुनि सां ढकिया ऐं भरिया पिया आहियूं। छा सुबह छा शाम छा ॾींहुं छा राति हर आन हर घड़ी अल्लाह जूं नेमतूं नवाज़िशूं अल्लाह जा एहसान थोरा पण गुनाहगारनि ते मींहं वांगुरु वसनि पिया। घड़ियूं त ॻणे न सघूं, जेकर लाहिण चाहियूं त लाहे बि न सघूं। पोइ छा ज़ाहिरी छा बातनी छा जिस्मानी छा रूहानी हर तरह जूं नेमतूं कई, हर तरह जे एहसानात सां मालामाल कयईं। पंहिंजे बदन जो वार वार पंहिंजो उज़्वो पंहिंजी ज़िंदगीअ जी हर घड़ी ऐं मोड़ अल्लाह जे नेमतुनि खां ई इबारत आहे। मथे खां पेरनि ताईं सोचियूं त नेमतूं ई नेमतूं आहिनि, सुम्हण खां जागण ताईं सोचियूं त नेमतूं ई नेमतूं आहिनि। ज़िंदगीअ जो हर मोड़ ॾिसूं, हर मरहलो ॾिसूं, हर घड़ी ॾिसूं, नेमतूं ई नेमतूं आहिनि। ॼण नेमतूं हिकु ककर आहिनि जेको पाण सभिनी गुनाहगारनि ते वसी रहियो आहे ऐं पाण उन नेमतुनि जे मींहं सां भिॼी रहिया आहियूं। ज़िंदगीअ जी का घड़ी अहिड़ी ख़ाली कान्हे, अखि छिंभ जे बराबरि बि को वक़्तु अहिड़ो ज़िंदगीअ में पंहिंजो न आहे जंहिंमें नेमतूं पाण ते मींहं वांगुरु न वसंदी हुजनि। को खातो न आहे, को हिसाब न आहे, का ॻणप न आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाण गणे गणे अल्लाह खे यादि कंदा आहियूं। अल्लाह बग़ैर ॻणण जे पाण सभिनी खे नवाज़ण वारो आहे। माउ जे पेटां कढईं, सही सलामतीअ सां वजूद ॾिनई, अशरफुल मखलूकात बनायईं, खुशकी तरी जो शहज़ादो बनायईं, हुआसी कोन वजूद ॾिनई। अवला यज़कुरुल इंसानु अन्ना ख़लक़नाहु मिन क़ब्लु वलम यकु शैया। बाना तो विसारे छॾियो न ज़माने खे जॾहिं तुंहिंजो दुनिया में को नालो निशान कोन हो। मूं त तोखे दुनिया में वजूद ॾिनो आहे। तूं ला शइ हुए, तूं महदूम हुए, तुंहिंजो को दुनिया में वजूद कोन हो, न नालो हुयई न निशान हुयई। मूं त तोखे दुनिया में वजूद ॾिनो आहे। काइनात सॼे खे मूं पंहिंजे अमरे कुन सां बनायो, पर मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी मूं तोखे पंहिंजे दस्ते कुदरत सां बनायो आहे। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून। काइनात जो चपो चपो ज़र्रो ज़र्रो तहत सरा खां वठी अर्शे मुअल्ला ताईं हर शइ अल्लाह जे अमर सां ठही आहे। आसमान अल्लाह जे अमरे कुन सां ठहिया, ज़मीन विछी आहे अल्लाह जे अमरे कुन सां, पहाड़ नसब थिया आहिनि अल्लाह जे हुक्मे कुन सां, हवाऊं हलियूं आहिनि अल्लाह जे हुक्मे कुन सां, पाणी वहाया विया आहिनि अल्लाह जे हुक्मे कुन सां, जिन्नात जी तख़लीक़ थी आहे अल्लाह जे अमरे कुन सां। जिब्राइलो मीकाइलो इज़राइलो इसराफील अल्लाह जे अर्श खे खणण वारनि फ़रिश्तनि जी तख़लीक़ थी आहे अल्लाह जे अमर सां। जन्नत ऐं जहन्नम जो वजूद थियो आहे अल्लाह जे अमर सां। जेके बि काइनात में शयूं नज़र अचनि पयूं या नज़रुनि खां ऊझल, इन्हनि सभिनी खे अल्लाह पंहिंजे अमरे कुन सां ठाहियो आहे। जॾहिं अल्लाह उन्हनि जे ठाहिण जो इरादो फरमायो त अल्लाह उन्हनि जे तख़लीक़ महिल को एहतिमाम कोन फरमायो, बल्कि अल्लाह उन शइ जो नालो वरितो ऐं नालो वठी अल्लाह फरमायो कुन,
ए फलानी शइ थी वञ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुन चयो, अञा काफ नून सां मिलियो ई मस हो त उहा शइ वजूद में अची वई। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, पूरी कायनात जी तख़लीक़ अल्लाह पंहिंजे अमरे कुन सां कई आहे, लेकिन तुंहिंजे ऐं मुंहिंजे अबे, तुंहिंजे ऐं मुंहिंजे असुल, तुंहिंजे ऐं मुंहिंजे जद, तुंहिंजे मुंहिंजे ॾाॾे यानी हज़रत आदम अला नबीना व अलैहिस्सलाम जी तख़लीक़ ईअं कान थी आहे। कंहिंजी बि ईअं तख़लीक़ कान थी जीअं असांजे ॾाॾा, असांजे बाबा हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा कयो आहे। यब्न आदम ख़लक़्तुक बियदैय व नफ़ख़्तु फ़ीक मिन रूही व अस्जदतु लकल मलाइकत अजमईन। ओ मुंहिंजा बाना, ओ मुंहिंजी बानी, सॼी कायनात खे असां पंहिंजे हुकुम सां ठाहियो आहे, पर तव्हांजे अबे आदम खे असां पंहिंजे हथ सां ठाहियो आहे। असां उनखे पंहिंजे सिफ़ात जो मज़हर बनायो। असां पंहिंजे बसीर हुजण जी तजल्ली उनजे अखियुनि ते विधी, उनजे अखियुनि ॾिठो आहे। असां पंहिंजे समी हुजण जी तजल्ली उनजे कननि ते विधी, उनजे कननि ॿुधो आहे। असां पंहिंजे मुतकल्लिम हुजण जी तजल्ली उनजे ज़बान ते विधी त हुन चहकणु शुरू कयो आहे। असां पंहिंजे मालिक ऐं मुक़्तदिर हुजण जी तजल्ली उनजे ॿाहुनि ते विधी आहे त उनजे ॿाहुनि में सघ आई आहे। मुंहिंजा बानो, मूं तव्हांखे पंहिंजे सिफ़ात जे ज़ाहिर थियण जी जाइ बनायो आहे। मूं तव्हांजे मथां पंहिंजे सिफ़ात जूं तजल्लियूं विधियूं। मूं तव्हांजे वजूद जे मथां पंहिंजे सिफ़ात जा अनवार जो फैज़ लाथो। उन करे तव्हां में सघ आई, उन करे तव्हां में कुवत आई, उन करे तव्हां में मालिकियत वारी सिफ़त आई, उन करे तव्हां में कुदरत वारी सिफ़त आई, उन करे तव्हां में कलाम वारी, उन करे तव्हां में ॿुधण वारी, उन करे तव्हां में ॾिसण वारी, उन करे तव्हां में तदबीर ऐं सोच करण वारी सिफ़त आई। इहो तव्हांजो कमाल कोन्हे, बल्कि मूं रब जे सिफ़ात जे अनवार ऐं तजल्लियुनि जे लाटुनि जो कमाल आहे। मूं पंहिंजे सिफ़ात जे अनवार जो फैज़ तव्हांजे वजूद ते लाथो। उन करे तव्हांखे अहिड़ा अहिड़ा उज़वा मिलिया जो हर उज़वे जो अलॻि अलॻि वज़ीफ़ो आहे। वअज़्जदतु लकल मलाइकत अजमईन। ऐं वरी मूं तव्हांजे अबे, तव्हांजे ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खे उहा इज़त ॾिनी आहे जो कायनात में उहा इज़त कंहिंखे कान ॾिनी। मूं अहिड़ी इज़त कंहिं मलक मुक़र्रब खे कान मिली आहे। अहिड़ी इज़त कायनात में कंहिं जिन्स खे अबा छॾे न कंहिंखे कान मिली आहे जहिड़ी इज़त तुंहिंजे अबे, तुंहिंजे ॾाॾे हज़रत आदम खे मिली आहे। जो मूं जॾहिं उन जी तख़लीक़ मुकम्मल कई त मूं सतनि आसमाननि जे फ़रिश्तनि खे हुकुम कयो, उसजुदू ले आदम, ऐं फ़रिश्तो तव्हां मूंखे सजदा कया। अॼु मूंखे सजदो छॾे हिन आदम खे सजदो कयो। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन। लफ़्ज़ कुल्लुहुम पे ॿुधाए त सतनि आसमाननि जे फ़रिश्तनि मां हिकु फ़रिश्तो बि बाक़ी न रहियो। इन्हनि करोड़नि जे तइदाद में फ़रिश्तनि मिली करे हिक ई वक़्त में अजमऊन, हिक ई वक़्त में हज़रत आदम खे सजदो कयो आहे। ओ मुंहिंजा बाना, ओ मुंहिंजी बानी, अहिड़ी इज़त मूं कायनात में कंहिंखे नाहे ॾिनी। मूं जिब्रील खे जॾहिं ख़ल्क़ियो, जेको फ़रिश्तनि जो सरदार आहे, उन जी तख़लीक़ महल बि मूं फ़रिश्तनि जे हथां उनखे सजदा कोन कराया। मूं अर्श ठाहियो, कुर्सी ठाही, लोह ठाहियो, कलम ठाहियो। इन्हनि शयुनि जे ठाहिण महिल मूं फ़रिश्तनि जे ज़रिए सां उन्हनि खे सजदा कोन कराया। पर मुंहिंजा बाना, तो ते मुंहिंजी केॾी नेमत आहे, जंहिंजे सुलालत मां, जंहिंजे नस्ल मां, जंहिंजे पुठ मां, जंहिंजे हसब मां, नसब मां मूं तोखे बनायो, यानी आदम अलैहिस्सलाम, मूं उनखे मस्जूद मलाइका बनाए छॾियो। ऐं वरी तोते नेमत इहा बि कयमि, सभिनी सजदो कयो, हिकु कोन कयो। उनखे तड़े छॾियमि, उनखे इब्लीस बनायमि, उनखे शैतान बनायमि, उनखे मरजूम बनायमि, उनखे मरदूद बनायमि, उनखे रांदे दरगाह बनायमि, उनखे तड़ियल बनायमि, उनखे लानत कयल बनायमि। जंहिं तुंहिंजे अबे आदम सां फिटाई ऐं उन जे साम्हूं निवड़त में सजदो कोन्हे कयो, असां बि उन सां फिटाए छॾी आहे। असां किरोड़हा सालनि जे उन इबादत खे, उन जे इबादत खे अकारत करे छॾियो। कायनात जो ऐं आसमाननि जो को चप्पो न छॾियो हो। उन शैतान उन वक़्तु जॾहिं हू अज़ाज़ील हो, को चप्पो कोन छॾियो आई जंहिंमें हुन पेशानी विछाए मूं रब जे साम्हूं सजदो न कयो हो। वॾो आबिद हो, वॾो आलिम हो, वॾो आरिफ हो, लेकिन हिकिड़े ऐन खां महरूम हो। आबिद हो पर आशिक कोन हो, आलिम हो पर आशिक कोन हो, आरिफ बि हो पर आशिक कोन हो। जेकॾहिं आशिक हुजे हा
त पोइ अकली दलीलूं न ॾे हा, ईअं न चए हा ख़लक़तहू मिन तीनिन व ख़लक़तनी मिन नारिन। अल्लाह ऐं कीअं सजदो कयां आदम खे, हिन खे तो मिटीअ मां, मूंखे तो बाहि मां पैदा कयो। रब बाहि में बुलंदी आहे, मिटीअ में ज़िल्लत आहे। हिकड़ी अफ़ज़ल शइ खे तूं कीअं तो हुकुम करी त ज़लील शइ खे सजदो कर। अकुली दलील वेढ़ाए अल्लाह जे हुकुम खे छॾई, अल्लाह उनखे तड़े छॾियो। शैतान जो तड़जण बि तोसां मूंसां रब जी मोहब्बत आहे त मुंहिंजा बाना मूंखे तोसां एॾी मोहब्बत आहे जंहिं तोसां फिटाई आहे मूं उन सां फिटाए छॾी आहे। जे तुंहिंजे ॿिए आदम खे सजदो न कयो, असां उनखे तड़े छॾियो, असां उनखे आसमाननि मां कढी छॾियो। हालांकि जेसी इबादतूं कंदो हो फरिश्तनि मां कोन हो, कान मिनल जिन, हो जिन्ननि जो बादशाह, हो जिन्ननि जो सरदार, पर इबादतूं करे करे ज़मीन खां पहिरें आसमान ताईं पहुतो, इबादतूं करे करे ॿिए ताईं पहुतो, इबादतूं करे करे टे आसमान, चौथे आसमान, पंजे छह सते आसमान ते उनजी रसाई थी वई। वो इबादत कंदो रहियो, लेकिन उनजे दिल में हो किन्नो ऐं गंद भरियल हो त आऊं अफ़ज़ल आहियां, आऊं आहियां। बस शैतान खे मैं मारे छॾियो, शैतान खे अना मारे छॾियो, शैतान खे किब्र मारे छॾियो, शैतान खे नख़वत ऐं गुरूर मारे छॾियो। उन करे बुजुर्ग लिखियो आहे, दुनिया जो पहिरियों गुनाह क़त्ल न आहे जेको काबील हाबील खे कयो हो, बल्कि पहिरियों गुनाह किब्र आहे, वॾाई आहे, जेका शैतान खां सर्ज थी आहे ऐं रब उनखे आसमाननि मां तड़े छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, तोते मूंते रब जा वॾा अहसान आहिनि। इहो बि अहसान आहे जो पाण उन हस्तीअ जो औलाद आहियूं जेको अल्लाह जे हथ सां ख़लकियल, पाण उन हस्तीअ जो औलाद आहियूं जंहिंजे मथां अल्लाह पंहिंजे सिफ़ात जे अनवार जूं तजलियूं विधियो। पाण उन हस्तीअ जे औलाद मां आहियूं जंहिंखे रब मस्जूद मलाइका जो शरफ़ ॾिनो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, वरी रब ज़ुल जलाल तोखे मूंखे अञा ॿियूं भला केतिरियूं नेमतूं ॾिनियूं। उन नेमतुनि मां वॾी नेमत इहा आहे जो रब इंसान बनायो, पर इंसान सां गॾोगॾु मुसलमान बि बनायो आहे। मुसलमानी वॾी नेमत आहे, या मुसलमानी तोखे मूंखे हींअर क़दुरु न आहे हिन मुसलमानीअ जी, लेकिन मरण खां पोइ ख़बर पवंदी त ही मुसलमानी जी नेमत केॾी वॾी नेमत आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो, सभु नबी पिया नफ़्सा नफ़्सी में नफ़्सी नफ़्सी पिया चवंदा। जॾहिं नबी बि पिया चवंदा नफ़्सी नफ़्सी, त उन्हनि जे उम्मत जे मुसलमाननि जो हाल छा हूंदो। जॾहिं हज़रत आदम पियो चवंदो रब्बे ला असअलुकल यौम इल्ला नफ़्सी, जॾहिं नूह नजीउल्लाह पियो चवंदो रब ला असअलुकल यौम इल्ला नफ़्सी, जॾहिं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पिया फरमाईंदा अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुकल यौम इल्ला नफ़्सी, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पिया चवंदा अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुकल यौम इल्ला नफ़्सी, हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम पिया चवंदा अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुकल यौम इल्ला नफ़्सी नफ़्सी। त उन्हनि माण्हुनि जो छा हाल थींदो जिन उन्हनि ते कलमा पढ़िया हूंदा, कीअं उन्हनि जा पघर पिया वहंदा, कीअं उन्हनि जी दिलि धड़की धड़की निर्घत ताईं पई ईंदी। त जिन ते कलमा पढ़ियासीं, जिन जे सदके मुसलमानी मिली, जिन जा हवारी, जिन जा अंसार, जिन जा मुसाइद, जिन जा मुआविन थी कलमा पढ़ियासीं, अॼु उहे बि गोॾनि भर किरी ओछगारूं ॾेई अखियुनि मां लुड़क वाहे चवनि पिया नफ़्सी नफ़्सी, त असांजो छा थींदो। हाज़िर उन वक़्तु तोखे ख़बर पवंदी त मुसलमानीअ जी छा इज़त आहे। हिन उम्मत जो गुनहगार बि हुजणु केॾी वॾी शरफ़, केॾी वॾी रफ़ायत ऐं केॾी वॾी बुलंदीअ जी ॻाल्हि आहे। तज़किरा में कुर्तुबी रहमहुल्लाह हिन रिवायत खे नक़ुल कंदे फरमायो त सभु नबी गोॾनि भर किरियल हूंदा, अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा, बदन ते ॾकूणी तारी हूंदी, नफ़्सी नफ़्सी जी सदा हूंदी। हिकिड़ी कुंड मां आवाज़ पियो ईंदो अल्लाहुम्मा इन्नी ला असअलुका फी बिनती फातिमा असअलुका फी उम्मती फी उम्मती। रब तूं ॼाणी मुंहिंजी न्याणी ज़हरा ॼाणे, ऐं त तोखां उम्मत जो साहिल आहियां। अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत अथई, अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत अथई। हा उन वक़्तु तुंहिंजो मुंहिंजो सीनो मुंहिंजा दोस्तो दीदो ख़ैरपुर खां वठी हज़र मौत ताईं वॾो थी वेंदो। हा उन वक़्तु तुंहिंजे मुंहिंजे हाउ ते बर्फ़ जा ॻड़ा पवंदा, उन वक़्तु तोखे अखियुनि जो ठार मिलंदो, उन वक़्तु तोखे दिलि जो करार मिलंदो, उन वक़्तु सभु निस्बतूं विसरी वेंदियूं। उन वक़्तु ख़बर पवंदी त मेमण लाशारी हुजण का इज़त न आहे, सिंधी हिंदी हुजण का इज़त न आहे। इज़त इहा आहे जो मूं कलमो पढ़ियो आहे मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा जो। उन वक़्तु तोखे ख़बर पवंदी हिन ज़ाहिरी मुसलमानीअ जी त जो का मां पंहिंजे बच्चे लाइ रोअण वारी न आहे
अॼु को पीउ पंहिंजे औलाद लाइ रोअण वारो न आहे, अॼु को वॾो पंहिंजे नंढनि जे लाइ रोअण वारो न आहे। ऐं मुबारक मसऊद आहियां जो हिकिड़ी कुंड मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नालो वठी मुंहिंजे लाइ रोई रब खां दुआऊं करे रहियो आहे। उम्मती या रब उम्मती, अल्लाह तूं ॼाणी मुंहिंजा असहाब ॼाणनि, अल्लाह तूं ॼाणी मुंहिंजा अहल बैत ॼाणनि, अल्लाह तूं ॼाणी मुंहिंजूं न्याणियूं ॼाणनि, अल्लाह तूं ॼाणी मुंहिंजा हाशिमी माइट ॼाणनि, अल्लाह तूं ॼाणी मुंहिंजा सैयद ऐं सादात माइट ॼाणनि। उम्मती उम्मती, अल्लाह ऐं मुहम्मद रसूलुल्लाह त झोलीअ में उम्मत जो साहिल बणिजी तुंहिंजे साम्हूं आयो आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, केॾी वॾी नेमत आहे जो मुसलमानी मिली, हुज़ूर जे उम्मती हुजण जो शरफ मिलियो आहे। ए नेमतूं आहिनि, पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रब नेमतूं बि कयूं वरी रहमतूं बि कयूं। नेमत नेमत आहे, रहमत रहमत आहे। नेमतूं रहमत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। नेमत अल्लाह जे ॿाहिरि जी शइ, रहमत अल्लाह जे अंदर जी शइ। नेमत मखलूक आहे, रहमत रहमत रहमान जे सिफ़त जो नालो आहे। नेमत फानी आहे, रहमत लाफानी आहे। अल्लाह नेमतूं बि कयूं, अल्लाह रहमतूं बि कयूं। वनुनज़्ज़िल मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। ओ ईमान वारो, तव्हांखे अखियूं ॾेई असां नेमत कई, तव्हांखे कन ॾेई तव्हांखे नेमत कई, तव्हांखे चहकंदड़ चखंदड़ ज़बान ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे ॾींदड़ वठंदड़ हथ ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे हलंदड़ चलंदड़ पेर ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे धड़कंदड़ दिलि ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे साह खणण वारा फिफड़ ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे रत ठाहिण वारो जिगर ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांजे जिस्म में ग्लूकोज के मुतदिल करण जे लाइ लबलबो ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांजे फज़लात खे रत खां छाणण लाइ गुर्दा ॾेई तव्हां ते नेमत कई, तव्हांखे अटो ॾेई नेमत, तव्हांखे लटो ॾेई नेमत, तव्हांखे अझो ॾेई नेमत, तव्हांखे ज़ालो ॾेई नेमत, तव्हांखे बच्चा ॾेई नेमत, तव्हांखे खीर पुट ॾेई नेमत कई, तव्हांखे हलाल क़ूत रोज़गार ॾेई नेमत कई, तव्हांखे अन्न ॾेई पाणी ॾेई नेमत कई, तव्हांजा फसल पचाए मूं नेमत कई, तव्हां ते ॾींहुं आणे रात आणे नेमत कई, तव्हांखे चईन मौसमुनि मां बहरवर करे तव्हां ते नेमत कई, तव्हांखे माउरुनि जी ममता ॾेई नेमत कई, तव्हांखे पीउ जो छपर ऐं छांव ॾेई नेमत कई। पर मुंहिंजा बानो छा यादि कंदो, इहे सभु नेमतूं अथव, पर तव्हांजे झोलीअ में मूं क़ुर विझी तव्हां ते त रहमत जो मींहुं वसाए छॾियो आहे। मूं नेमतूं बि कयूं, मूं रहमतूं बि कयूं, मूं नेमतुनि सां बि माला माल कयो तव्हांखे, मूं रहमतुनि सां बि माला माल कयो तव्हांखे। ही अखियूं ॾिनियूं मांव मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे, ही कन ॾिना मांव मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे, ही वजूद ॾिनो मांव ही मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे, ही जिंद जान ॾिनव ही मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे। तव्हांखे हिदायत जे इंतज़ाम लाइ नबी ॾिनमि मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे। ही फ़रिश्तनि जो नुज़ूल बि नेमत आहे, मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे। बैतुल्लाह तव्हांखे ॾिनमि नेमत आहे, पर मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे। बैतुल मामूर आहे, इहा मुंहिंजे ॿाहिरि जी शइ आहे। ही तवासी न ॿाहिरि जी शइ आहे, ही सफ़ा मरवा ॿाहिरि जी शइ आहे, ही मिना मुज़दलिफ़ा ॿाहिरि जी शइ आहे, ही तवाफ़ जी जाइ ॿाहिरि जी शइ आहे, ही जन्नती पत्थर हजरे अस्वद मुंहिंजे ख़ारिज जी शइ, ही बैतुल्लाह जो अंदरून बैरून मुंहिंजे ॿाहिरि जी शइ, ही मुल्तज़म में चाहे ज़मज़म मुंहिंजे ॿाहिरि जी शइ, हज़रत आदम खां वठी मुंहिंजे पाक नबीअ ताईं ए सभु मुंहिंजे ॿाहिरि जूं शयूं आहिनि। पर छा यादि कंदो ईमान वारो, मूं तव्हांखे ॿाहिरि जूं बि नेमतूं ॾिनियूं ऐं मूं वरी तव्हांखे पंहिंजे अंदर जी रहमत बि ॾिनी आहे। तबर्रक बिल क़ुरआन फइन्नहु कलामुल्लाह व खरज मिन्हु ते गौर कर। मुंहिंजे साईं जी हदीस सही मरफ़ू बि ॿुधाए त ही क़ुरान उहा नेमत आहे जेका अल्लाह जे ॿाहिरि जी न आहे, अल्लाह जे अंदर मां निकितल नूर जो नालो आहे। सभु शयूं अल्लाह जे ॿाहिरि जूं आहिनि। अल्लाह जा तबर्रुक दुनिया में घणी आहिनि। आसमान तबर्रुक खुदाबंदी, जमीन तबर्रुक खुदाबंदी, जबल टकरियूं पहाड़ तबर्रुक खुदाबंदी, हलंदड़ हवाऊं तबर्रुक खुदाबंदी, वहंदड़ पानी तबर्रुक खुदाबंदी, ही माल मवेशी तबर्रुक खुदाबंदी। लेकिन ये कुरान उहो तबर्रुक खुदाबंदी आहे जेके अल्लाह जे कलाम हुजण जी इज्जत आहे ऐं अल्लाह जे अंदर मां निकतल नूर हुजण जो शरफ मिलियल आहे। मुझा दोस्तों अज़ीज़ो बेक़दर आहियूं, घर की मुर्गी दाल बराबर।
तोखे मूंखे न क़ुरान जी ख़बर नाहे त क़ुरान आहे छा, तोखे मूंखे न शऊर मिली वञे, तोखे मूंखे न एहसास मिली वञे, तोखे मूंखे ज़र्रो इदराक इल्म मिली वञे ने शइ जो ही क़ुरान आहे छा, त इन एहसास जे मिलंदे ई असांजा हैबत में दिलियूं फाटी पवनि, असीं फदकी बदकी जानियूं ॾेई मरी वञो जेकर न क़ुरान जी अज़मत जी ख़बर तोखे मूंखे पइजी वञे। ही क़ुरान त एॾो अज़ीम आहे, ही क़ुरान त एॾो अज़मत वारो आहे जो रब पियो फरमाए क़ुरान जी अज़मत खे, लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। अल्लाह तो फरमाए क़ुरान एॾो अज़मत वारो अथव, क़ुरान एॾो शान वारो अथव, क़ुरान एॾो क़दर मंज़िलत वारो अथव। मुंहिंजा बानो तव्हां ते नाज़िल थियो आहे, तव्हां जे कन ते जूं बि नथी सुरे। मूंखे पंहिंजे इज़्ज़त जलाल जो कसम आहे क़ुरान तव्हां ते न जबलनि ते नाज़िल करिया हा त जबल मुंहिंजे हैबत ऐं ख़ौफ़ जे करे सुरमूं बणिजी वञनि हा। इन क़ुरान जी अज़मत तोखे मूंखे ख़बर नाहे त ही क़ुरान छा आहे। उन करे बुजुर्ग लिखियो आहे क़ुरान तोखे मूंखे हुज़ूर जे सदके हिन शक्ल में मिलियो आहे जो हथनि में खणूं पिया, अखियुनि ते रखूं पिया, सीने सां लायूं पिया, पढ़ूं पिया, न त ही क़ुरान असली शक्ल में जॾहिं असली शक्ल में जेको आहे जो हिन जो हिकिड़ो हिकिड़ो अखर जबल जेतिरो आहे। अलिफ लाम मीम टे जबल अथव, ज़ालिकल किताबु ला रैब फीह, इन जो अखर अखर हिकिड़ो, ज़ालिक में ज़ाल वरी अलिफ वरी लाम ऐं काफ, ला रैब फीह जी ला ऐं अलिफ, रैब जो रा ऐं या ऐं बा, फीह में फा ऐं या ऐं हा, ए हिकु हिकु अखर हिकिड़े जबल जेॾो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो दीदो, इहो मुंहिंजे साईं जे जुतीअ जो सदको आहे जो विच में वास्तो बणिजी वियो आहे हसनैन जो नाना। तुंहिंजे मुंहिंजे विच में ऐं असांजे विच में ऐं अल्लाह जे विच में वास्तो बणिजी वियो आहे रहमत वारो नबी। असांजे नबीअ जे थधे पाक रहमत सां भरियल सीने जे सदके तोखे क़ुरान इन शक्ल में मिलियो आहे ॼण त हिकु किताब आहे, ॼण त हिकु दस्तूर ऐं मंशूर आहे, न त क़ुरान जी अज़मत एॾी आहे जो हुन जो अखर अखर जबल जेतिरो आहे। तोखे मूंखे क़ुरान जी ख़बर नाहे। मुंहिंजा दोस्तो दीदो सहाबा क़ुरान ॾिसंदा हुआ, सहाबा क़ुरान खे हिन मुदव्वन शक्ल में त ॾिठो ई कोन हो। जेके मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में वफ़ात करे विया उन्हनि त किताबी शक्ल में क़ुरान ॾिठो ई कोन हो। जेके सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु जे ज़माने में गुज़ारे विया, जेके सैयदना उमर जे ज़माने में गुज़ारे विया, उन्हनि त क़ुरान खे हिन किताबी शक्ल में ॾिठो ई कोन हो। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जे ज़माने में बाक़ायदा क़ुरान किताबी शक्ल में आयो हो। ही क़ुरान ठिकरिन ते लिखियल हो, पत्थरन ते लिखियल हो, कपड़न ते लिखियल हो, ऐं वणन जे छोडन ते लिखियल हो, शीशन जे टुकड़न ते लिखियल हो, पाक हड्डन ते लिखियल हो। जॾहिं उहे कपड़न ते ऐं कागज़न ते लिखियल क़ुरान खे ॾिसंदे ई उन्हनि जी हालत गैर थी वेंदी हुई। ॾिसंदे ई उन्हनि जी अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुआ, ॾिसंदे ई उन्हनि जो ओछगारो शुरू थी वेंदी हुयो। जे कपड़े ते क़ुरान लिखियल हूंदो हो उन कपड़े के सीने सां चंबड़ाए ज़ारो कतार पिया रोअंदा हुआ ऐं रोई रोई चवंदा हाज़ा कलाम रब्बी, हाज़ा कलाम रब्बी, हाज़ा कलाम रब्बी। ही त मुंहिंजे रब जो कलाम आहे, ही त मुंहिंजे रब जो कलाम आहे, ही त मुंहिंजे रब जो कलाम आहे। तोखे मूंखे कहिड़ी ख़बर हिन क़ुरान जी अज़मत जी। मुंहिंजा दोस्तो दीदो पुछ हज़रत बिलाल खां जेके क़ुरान ते ईमान आणण जे करे, क़ुरान खे पढ़ण जे करे हुनखे ततल रेतीअ ते लेटायो वेंदो हो ऐं ओबाश मक्के जा छोकरा ऐं नौजवान उन जे गिचीअ में रसी विझी करे उनखे गीरणींदा पिया हुआ त क़ुरान छॾ, अल्लाह छॾ, रसूल छॾ, कलमो छॾ। हज़रत बिलाल पिया चवंदा अहदुन अहद, अहदुन अहद। बिलाल जी बूटी बूटी करे छॾींदो, बिलाल अल्लाह खे रसूल खे उन जे क़ुरान खे कोन छॾींदो। इन्हनि खे क़दुरु हुई हिन क़ुरान जी। तोखे मूंखे कहिड़ी क़दुरु हिन क़ुरान जी जिन खे न क़ुरान जे करे यानी तहकंदे कोयलनि ते लेटायो वेंदो हो, बरंदड़ टांडनि ते लेटायो वियो हो। हज़रत खब्बाब बिन अरत रज़ियल्लाहु अन्हु खे हिकिड़ो आहे किस्सो ॿुधण, हिकिड़ो आहे तकरीर में बयान करे छॾण, हिकिड़ो आहे किताब में लिखी छॾण, हिकिड़ो आहे कंहिं टेप या मोबाइल में आवाज़ में ॿुधी छॾण। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तो त रुगो बयान कयो आहे, मूं त रुगो बयान कयो आहे, तव्हां त रुगो कननि सां ॿुधी चस्को वरितो आहे। लेकिन ख़बर त हज़रत खब्बाब खे हूंदी त बरंदड़ टांडनि ते हज़रत खब्बाब खे पुठ उघाड़ी करे लेटायो वेंदो हो ऐं फरमाईंदा तेसी ज़ालिम मूंखे कोन उथारींदा जेसी मुंहिंजे जिस्म मां वहंदड़ चर्बी ऐं रत सां उहे कोयला विसामंदा कोन हुआ।
एडियूं तकलीफ़ूं हिन क़ुरान ला, एडियूं तकलीफ़ूं अल्लाह ऐं रसूल ला, एडियूं तकलीफ़ूं ईमान ला, एडियूं तकलीफ़ूं इस्लाम ला। तोखे मूंखे माउ जे हंज में क़ुरान मिली वियो आहे, उन करे ही घर जी मुर्गी दाल बराबर थी वई आहे। न त उन्हनि खां पुछ क़ुरान कीअं मिलियो हो, वॾनि कशालनि सां मिलियो हो उन्हनि खे क़ुरान। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तुंहिंजे मुंहिंजे साईं पर सभिनी जे आका ऐं मौला हसनैन जे नाना ज़हरा जे बाबा सिद्दीक़ फारूक ज़िन्नूरैन ऐं हैदर कर्रार अलैहिम रिज़वान जे मुर्शिद कीअं हिन क़ुरान खे हासिल कयो हो। केॾियूं तकलीफ़ूं सठियूं असांजे नबी हिन क़ुरान ला। असांजो नबी क़ुरान पढ़ंदो हो, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू नोट था निछावर कनि, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू किरायनि भाड़नि जी सूरत में हदिया ऐं तोहफ़ा था ॾियनि, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू गुलनि जी वर्खा था कनि, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू अजरकूं था ओधाइनि, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू वाह वाह था कनि, असीं क़ुरान था पढ़ूं त माण्हू सुभान अल्लाह जा नारा था हणनि। मुंहिंजो पाक नबी जॾहिं मके जे घटनि में क़ुरान पढ़ंदो हो त माण्हू असांजे नबीअ खे शाइर चवंदा हुआ, माण्हू असांजे नबीअ खे जादूगर चवंदा हुआ। असांजो नबी क़ुरान ॿुधाईंदो हो त माण्हू चवंदा तूं चरियो आहीं चरियो, ओ अब्दुल्ला जा पुट लॻे थो तूं चरियो थी वियो आहीं, लॻे थो तुंहिंजो ॾाको लही वियो आहे, लॻे थो को जिन्न आहे जेको अची तोखे पढ़ाए थो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अहिड़ा कशाला कटे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हिकु आहे तलवार जो ज़ख़्म ऐं ॿियो आहे ज़बान जो ज़ख़्म।